हिन नंढड़े पाणी जे दुबे में शायदि में मच्छी ॾिसो पिया पाणी पंहिंजे जहन ते छॾे चुको आहे। हीउ नंढड़ो दुबो पाणी जो हिते रहिजी वियो आहे। हिन में इलाही सारी मच्छी हुई, लेकिन कुतनि कांगनि जे वर चढ़ी वई। बाक़ी कुझु वीचारी मच्छी रही है जेका फतकी रही है, पाणी उनखे मुयसरु कोन्हे। इंसाननि जी दुनिया में ईअं ई थींदो आहे। जॾहिं इंसानु पंहिंजे वलर खां, पंहिंजे माउ खां, पंहिंजे ग्रुप खां टुटी वेंदो आहे, ईअं ई कुतनि कांगनि खे झंझ जे वर चढ़ी वेंदो आहे ऐं सदाईं दर गुज़ारींदो आहे। इहो इंसान जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। पंहिंजे ग्रुप सां, पंहिंजे वलर सां हमेशह सलड़ियो रहे। टुटण सां इहे ई नतीजा मिलनि था जो जहिड़ी हिन मच्छी जा हाल आहिनि। हिते इलाही वॾो सारो दुबो हो, लेकिन बाक़ी पाणी कुंड में वञी रहियो आहे, तरिड़ो पाणी इहो रहियो आहे। जेका मच्छी अंदरि मौजूदु हुई उहा मरे पई ऐं कुता खाई रहिया आहिनि। मच्छी जो माॻु पाणी आहे, पाणी मुयसरु न आहे, मच्छी मरण लॻे थी। बाक़ी कुझु अहिड़ी मच्छी रही है जेका गप में या गारे में ज़िंदा रही सघे थी। उहा अलाए केतिरो टाइम, शायदि अधु कलाकु उन बाद इहा लाज़मी ख़तमु थी वेंदी, मरी वेंदी, कुता कांग खाई वेंदा, फतकी रही है। इंसान भी ईअं ई आहे, इंसान जी ज़िंदगी भी ईअं ई आहे। जॾहिं पंहिंजनि खां इंसान टुटी वञे थो त उहो ई हाल थियनि था, ढूंढ बणिजी वञे थो। जहिड़ी तरह मच्छी जी ज़िंदगी ढूंढ बणिजी वई आहे, बदबू बि इलाही सारी आहे। लेकिन आउं कोशिशि कंदुसि थोरी देरि खां पोइ अची हिन मच्छी खे कंहिं वॾे पाणी ताईं पहुचाए सघां। अगरि तेसि ताईं कुतनि, गिदड़नि ऐं कांगनि जे टोले खां बची सघी, उहे बि हिते फिरनि पिया। पर आउं चाहियां थो त जल्दी जेको सो हिननि खे पंहिंजे कंहिं वॾे पाणी ते पहुचाए सघां। इंसानी ज़िंदगी जे लाइ हिकिड़ो सबक़ु पए त इंसान बि ईअं ई पंहिंजे वलर खां न टुटे, न त हू दरबदर थी वञे थो। हिन मच्छी वांगुरु किने पाणी में ख़तमु थी हमेशह कुतनि कांगनि जे वर चढ़ी वञे थो।